दोस्तों अज मुख्तार अली सीधी जो एल्बम है 12 थर प्रोडक्शन में 2003 में रिलीज़ है। ज़बरदस्त एल्बम है। वॉल्यूम 305 ही पेशकश थर प्रोडक्शन वारन कई। हिन एल्बम तमाम घनी मकबूलियत हासिल कई हुई उन दौर में। हिन में गीत जो मुझी पसंद जो है वो पहिरियों गीत आ मुखा यार जे बारे में न पुछो मौला के मनो बी गाल कयो। ज़बरदस्त गीत आहे। दोस्तन जा कमेंट्स आहिनि उहे शामिल कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन नाइस वीडियो लिखियो आहे। शाहिद अली सातो साहब लिखियो आहे जलाल जोगी जा रखो सही आहे दा रखंदासीं। वहीद अमन वरी कमेंट्स कई आहे त टीपी में जेके भी मुख्तियार जा आहिनि त कंप्लीट कजो। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त कंप्लीट कयूं। उन खां बाद वहीद अमन VIP वीडियो VIP पिक्चर दिलू मोकिलियो आहिनि खोड़ सारियूं। वॾियूं महिरबानियूं वहीद, वॾियूं महिरबानियूं कुर्ब। ज़रूरी ॻाल्हि तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त असां हिन एल्बमनि में को बि गीत शामिल न कयो आहे। हिन में तव्हांखे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो मिलंदा। हर थंबनेल ते लिखियल आहे रिलीज़ इन्फो, मतिलबु ही रिलीज़ इंफॉर्मेशन तव्हांखे ॿुधाईंदासीं गीत कहिड़ा आहिनि कहिड़नि शाइरनि जा आहिनि, कहिड़े साल में एल्बम आयो आहे। सिर्फ़ु इहा डिटेल्स आहे। इहो काफ़ी दोस्तनि कमु पसंदि कयो आहे। तव्हां बि जेकॾहिं कंहिं ॿिए फ़नकार जी फरमाइश कयो कमेंट्स कयो, इंशाल्लाह उहा तव्हांजी पूरी कंदासीं। तव्हांखे ॿुधायूं ख़ासि ॻाल्हि मुख्तियार सीधी जी त इन दौर में मुख्तियार सीधी सचल प्रोडक्शन में भी एल्बम ॾिए पियो थर प्रोडक्शन में भी एल्बम ॾिए पियो। ॿई पासा हिन जा सुपर हिट एल्बम पिया हलनि। इन दौर में तमामु घणो मशहूरु मुख्तियार सीधी। हिते कुझु नुंहंनि जा एल्बम भी कई, पोइ त वरी अञा माना हिन खे दिलि सां चाहिनि पिया परस्तार। ईअं हूंदो आहे त हिन जो पहिरियों दौर जेको हूंदो आहे न फ़नकारनि जो, के उथंदे फेमस हूंदा आहिनि त अॻिते हली वरी पोइ डाउन थी वेंदो आहे उन्हनि जो पोज़ीशन जेका आहे डाउन थी वेंदी आहे। उन खां बाद जेकॾहिं शुरू में ही फेमस न आहिनि त पोइ अॻिते हली उन्हनि खे कामयाबी मिलंदी आहे। हिकिड़ो हिमत न हारे त मुख्तियार सीधी जहिड़ो ज़बरदस्त फ़नकार हिन हिमत न हारी। हिन जा फस्ट टाइम वारा एल्बम जेके आहिनि सभु ईअं सम्झो त लोंडेबाज़ कलाम आहिनि। सची ॻाल्हि ॿुधायांव, जेके भी परस्तार आहिनि ॿुधा हूंदा उन्हनि तक़रीबन अहिड़ा कलाम आहिनि। उन खां पोइ अॻिते हली हिन कमु सुधारियो आहे ज़बरदस्त गीत शाइरी भलियूं खयूं आहिनि, इन में फेमस थियो। हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत आहे मुमताज़ चांडीअ जो मूंखां यार जे बारे में न पुछो। उन खां पोइ आहे ग़ुलाम रसूल रिंद जो कलाम आहे। कलाम जा बोल लिखिया अथई मुंहिंजो यार ॿियनि सां ईद करे। उन खां पोइ आहे मुमताज़ भंड जो कलाम आहे साइड ते यार वार तुंहिंजा। उन खां पोइ आहे गुल हसन बुर्ड़े जो कलाम आहे मुंहिंजी कान सरे थी। उन खां बाद ॿियो गीत आहे अहमद चांडीअ जो कलाम आहे मूंसां रख यारी। उन खां पोइ आहे मेहंदी हथड़नि ते, इहो आहे लतीफ़ अली जो कलाम आहे। उन खां पोइ आहे हमीद जो कलाम आहे ॾाढनि सां मुंहिंजा दिलबर। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडीअ जो कलाम आहे तूं बादशाह माण्हू आहीं। मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे आख़िरी जॾहिं प्यारो माण्हू। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको। तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वधीक ॾिसण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा।